नाज़रीन, हैदराबाद में कोरोना सबब वधीक हिकु ॼणो फोत थी वियो। 157 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि। हुन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे मेराठी जो रिपोर्टर मदثر عباس। जी मदثر, छा अपडेट्स आहिनि? जी बिल्कुल सारा हैदराबाद में कोरोना जा वार मुसलसिल जारी आहिनि। सिहत खाते मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जा वधीक 157 नवां केस ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त कोरोना सबब हिकु मरीज़ पंहिंजी ज़िंदगी जंग पिणु हाराए वेठो आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में कोरोना सबब फौत थियल मरीज़नि जो मजमूई तादाद आहे 339 थी वियो आहे, जॾहिं त सिहत खाते जी रिपोर्ट मुताबिक़ गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 1153 कोरोना जूं टेस्टूं कयूं, जिन मां 157 माण्हुनि खे कोरोना हुअण जी तस्दीक थी आहे। जंहिंखां पोइ हैदराबाद में फ़ाल केसनि जो मजमूई तादाद आहे उहो वधी 2377 ते थी वियो आहे, जिन मां 2326 मरीज़ आहिनि उहे पंहिंजे घरनि में आइसोलेट आहिनि, जिन में 51 मरीज़ आहिनि उहे सिविल अस्पताल हैदराबाद समेत मुख़्तलिफ़ अस्पतालुनि में ज़ेर इलाज आहिनि। जॾहिं त मां तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो वञा त गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना वायरस जे मुस्तक़िल केसनि जी जेका शरह आहे उहा जेको आहे 113% रही आहे। जी मुदثر, अवां जी महिरबानी।